कुर्बानी जी जेका असुल रूह आहे उहा इहा आहे अलाह सां जी मोहबत। मुस्लमान पंहिंजी नफ़्सानी ख़्वाहिशात खे ख़तमु मक़सदु इहो। जानवर जी कुर्बानी में बि इहा हिकमत आहे त पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशात खे अल्लाह ताला जी मोहबत में हिकु हिकु करे ज़बह कंदो आहे। ज़बह कंदो आहे नफ़्सानी ख़्वाहिशात आहे सभिनी खे मालूम आहिनि त छा छा वणंदो आहे। नफ़्स जी ख़्वाहिश थी आहे, दिलि जी ख़्वाहिश थी आहे। ख़्वाहिशात खे क़ुर्बान करणु उन्हनि जे बदिरां असां पंहिंजे ख़्वाहिशनि जे ग़ुलाम लॻा पिया आहियूं। जीअं नफ़्स करे थो ईअं कयूं। जहिड़ो आहे त अना जो नफ़्स जो जहिड़ो आहे। जंहिंसां प्लाट ते हिकिड़ो आहे त उहो हक़ ते आहे त हक़ ते आहे न त बि हरू भरू केसनि में आहे त पुलिसनि में हा हा आहे मता मां हेठि था पंहिंजे अना खे पंहिंजो अना खे ख़तमु कयो। हिक ॿिए सां नथा ॻाल्हाइनि पंहिंजे नफ़्स जे करे अना जे करे। त मामूली अहिड़ी ॻाल्हि बि न आहे, अहिड़ी का थोरी घणी मामूली ॻाल्हि आहे, बल्कि वॾी ॻाल्हि बि आहे। हेठि थियण लाइ को तयारु न आहे। इन ख़्वाहिशात खे ख़तमु करणु साहिब ईमान जन कुर्बानी कंदा आहिनि त इहो चवंदा आहिनि त मुंहिंजा मौला असां तुंहिंजे हुकुम जा कंदा आहियूं। तुंहिंजे हुकुम में तामील में जानवर ज़बह था कयूं। जेकॾहिं तुंहिंजो हुकुम हुजे त पंहिंजे बचे खे बि क़ुर्बान कयूं। मुंहिंजा सुहिणा मुस्लमाननि खे एतिरी बि तौफ़ीक़ न आहे त चेहरे मुबारक ते ॾाढ़ी जा वार छॾे। मुस्लमान सॾाइण वारियूं औरतूं एतिरो न आहे त पंहिंजे मुंहं ते कपिड़ो ॾेई परदो करे। कुर्बानी जी असुल रूह अलाह जे हुकुम सां पंहिंजे नफ़्स जे तमामु जेके बि ख़्वाहिशूं नफ़्स जूं उन्हनि खे ख़तमु करे। अलाह पाक तव्हां असां सभिनी खे नसीब फरमाए।